अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबाला शाहज़द भेटाई जन जा बैट हिक अखर ते बैट बाज़ी पार्ट नंबर 28 मुरतब मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबाला। उठी जीअं मोरन ओभड़ू लहारन में उठी जीअं मोरन ओभड़ वलहारन में सापर गूंडर कन जंहिं फावाड़ा ओ सजणे न लाखो न लोड़ न आहे ओसीअड़ो समूह संघारियूं सुख जी सरे ॾेई सोड़ काछे मथे कोड़ रेबाड़ी रही विया अॼु घुर्ज बन यार बंदा माणी बनरा आॾे जन पई पारां जे वेरिन वेड़िया अलाह ईअं हो जीअं आऊं मरां बंड में जसो ज़ंजीरनि में रातो ॾींहं रोए पहिरीं वञा लोए पोइ मर पुछियम ॾींहड़ा आयम उठनि मेड़े समन सरतन साण आयम उठे मीहड़े समुन सरतन साण कह पर लाया कान वञी वेड़ी चन में मदीने जा डणी सुण मोजा सजड़ा तुंहिंजी आहे टणी ॾी कढी सारियूं कान का अॾींदे ओॾनि लॾण जी कान कई लाखो मटा टन ओचितो आयो वाजाए वटन खे सारे ॾींहं साह पुट मुंहिंजो बंड में कैडम करे जाओ पर ॾिहाणीअ खे पिरीअ ढारम ढारे जाओ ठंडी वसाए जाओ ठरनि जी मिठी मुईअ मठां पूरियो थियो में पसाओ टपुण निजा मण मलीर में मदीने जा जाम सुण मुंहिंजा सजड़ा नंढा वॾा उमटी ओयाई भाम सरन तुंहिंजे साम पार लॻाई पैड़ा अखियुनि में टीवे उठ आऊं वराए ढकियां तोखे ॾिसे न ॾे आऊं पसां की न ॿियो वया थियनि वठाण ॾोखाई हुआ जे सेई भेड़ियूं पाण मोटी मारूड़ न ॾिया अच्छा कोट पटन में तो उमिरि वॾाए टबरियो ॾे ढणी छाजा छॾाए घूरो ईअं न भाए त लोक लाॾाणो साथड़ो वेंदनि खे बि कैठी हूंदनि कोन्हे हंध मन लहूल मौला फल होल कुली परूड़ जो पंध ढण धराड़ऊं धार चरे सा छांगई पुछी छॾ छांगई भञी छॾ त हाञे संदी हॾ कूक न सुणे कॾहिं नंढियां नफ़ो नाहे को वॾे विसारे मजूसी मारे असगर ॾे अचिज तूं गांव में डी नूर उमेद ऊंडाए उनखे संदो साजन सूर जन सिरियो टिन सुख थियो